वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम मसनूआत जे अघनि में वाध न करण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त वज़ीर आज़म अवाम मथां वधीक भार विझण खां इनकार कयो आहे। तेल जी शयुनि जे अघनि में का बि वाध न पई कई वञे। तेल जे अघनि में वाध सां महांगाई वधी वेंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त मुल्क में मुआशी सूरतहाल खे बहितर बणाइण जी कोशिश कई पई वञे। डॉलर जे अघ में वाध जी ज़िम्मेवार पीटीआई हुकूमत आहे। इमरान खान मुल्की कर्ज़नि में 20,000 अरब जो इज़ाफ़ो कयो आहे। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त इमरान खान जी ग़लति पॉलिसियुनि सबबि पाकिस्तान ख़सारे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। तहरीक इंसाफ़ मुआशी हालतूं ख़तरनाक हद ताईं पहुचायूं। असां हालतुनि खे बहितर करण जी कोशिश करे रहिया आहियूं। जेकॾहिं ज़राइत खे ठीकु न कयो वियो त असां अॻिते वधी न सघंदासीं। पीटीआई हुकूमत ज़राइत जे शोबे ते ध्यानु न ॾिनो। नाणे वारे वज़ीर चयो त $4 बिलियन जो खाजरो तेल इम्पोर्ट करे रहिया आहियूं। हिन साल खंड इम्पोर्ट न कई वेंदी। नून लीग जे दौर में कपह जी रिकॉर्ड पैदावार थींदी हुई। गुज़िरियल हुकूमत में कणक ऐं ज़रई भाण अफ़गानिस्तान स्मगलिंग थियो। असां डॉलर 115 रुपयनि ते छॾे वियासीं ऐं इमरान खान डॉलर खे 189 रुपयनि ताईं पहुचायो। इमरान खान कूड़ जो तूफ़ान मचाए छॾियो आहे। मिफ्ता इस्माइल जो चवणु हो त सस्ती गैस उन करे ॾींदा आहियूं जीअं भाण जी क़ीमत घटि रहे। इमरान खान जी हुकूमत में कणक कपह ऐं खंड जे पैदावार में घटिताई आई। 4 साल अॻु जॾहिं असां हुकूमत छॾी हुई त उन वक़्तु खंड एक्सपोर्ट करे रहिया हुआसीं। पीटीआई हुकूमत में ज़रई भाण ऐं दवाऊं विकिरो कयूं वयूं। इमरान खान चए थो त हुन खां सवाइ सभु गद्दार आहिनि।